औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे ईरान जो ईद शेर बादशाह। 635 क़ब्ल मसीह में ईरान जूं मीडिया ऐं फारस नाले ॿ अलॻि अलॻि रियासतूं हूंदियूं हुयूं। उन्हनि ॿिन्ही रियासतुनि जा बादशाह ऐं आर्मी बि अलॻि अलॻि हूंदी हुई ऐं उहे ॿई रियासतूं इराक जे बादशाह बख्त नसर जे कब्ज़े हेठि हुयूं। 559 क़ब्ल मसीह में कैन बोचा जे ख़लीफ़े कीकबाद ॿिन्ही रियासतुनि मीडिया ऐं फारस खे मिलाए हिक ईरान जे नाले सां नई रियासत ठाहे वरिती हुई। ईरानी हिन बादशाह खे अरिश चवंदा आहिनि। ईरान जे हिन बादशाह खे कोबरानी खोरस चवंदा आहिनि। ईरान जे हिन बादशाह खे यूनानी साइरस चवंदा आहिनि। ईरान जे हिन बादशाह खे फारसी गौरश चवंदा आहिनि। ईरान जे हिन बादशाह खे अरबी खुसरो चवंदा आहिनि। ईरान जे हिन बादशाह खे क़ुरान ज़ुल्करनैन चयो आहे। इराक जे बादशाह बख्त नसर जे वफ़ात खां पोइ ईरान जे बादशाह अर्दशेर बाबिल यानी इराक ते हमलो करे बाल बादशाह खे शिकस्त ॾिनी ऐं बनी इसराइल खे बख्त नसर जी ग़ुलामीअ खां आज़ादु करे छॾियो ऐं बनी इसराइल खे चयो त तव्हां फ़लस्तीन वञी आबाद थियो ऐं बैतुल मुक़दस खे ॿीहर ठाहियो ऐं उन जी अदावत जो ख़र्च बि मां तव्हांखे ॾींदुसि। ईरान जे बादशाह अर्दशेर जे मदद सां बनी इसराइलिन 537 क़ब्ल मसीह खां 515 क़ब्ल मसीह ताईं बैतुल मुक़दस जी ॿीहर अदावत कई। हिन ॻाल्हि जो ज़िक्र क़ुरान में सूरह इसरा आयत नंबर 6 में थियल आहे। इब्राहिम ज़रदश्त नबी। ईरान में मोकिलियल नबीअ खे इब्राहिम ज़रदश्त चयो वेंदो आहे। इब्राहिम ज़रदश्त नबीअ जो ज़मानो 583 क़ब्ल मसीह खां 550 क़ब्ल मसीह ताईं जो ज़मानो चयो वञे थो। इब्राहिम ज़रदश्त नबीअ ते नाज़िल थींदड़ किताब खे सहीफ़ा ओस्ता चवंदा आहिनि। सहीफ़ा ओस्ता सिकंदर बादशाह जे ईरान वारे हमले में सड़ी वियो हो। जज़ाकल्लाह।